बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह। सलातु वस्सलामु अलैका या नबीयल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूरल्लाह। फरमान मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम, जेको शख्स जुमे जे ॾींहुं मूं ते 100 दफ़ा दुरूद पाक पढ़ंदो कॾहिं बि फ़क़ीर यानी तंग दस्त न थींदो। सुभान अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। शैतान क़ैद में हुजण जे बावजूद गुनाह छो थियंदा आहिनि? मुफ़स्सिर शहीर हकीमुल उम्मत मुफ्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह ताला फरमाइनि था, सच इहा आहे त माह रमज़ान में आसमाननि जा दरवाज़ा बि खुलंदा आहिनि, जिन मंझां अल्लाह अज़्ज़ व जल जूं ख़ासि रहमतूं ज़मीन ते लहंदियूं आहिनि, ऐं जन्नतनि जा दरवाज़ा बि, जंहिंजे सबब खां जन्नत जे हुरनि ऐं गिलमाननि खे ख़बर पइजी वेंदी आहे त दुनिया में रमज़ान अची वियो, ऐं उहे रोज़ेदारनि जे लाइ दुआउनि में मशगूल थी वेंदा आहिनि। माह रमज़ान में वाक़ई दोज़ख जा दरवाज़ा ई बंदि थी वेंदा आहिनि, जंहिंजे करे हिन महीने में गुनाहगारनि बल्कि काफ़िरनि जे क़ब्रनि ते बि दोज़ख जी गर्मी नाहे पहुचंदी। उहो जेको मुसलमाननि में मशहूरु आहे त रमज़ान में क़ब्र जो अज़ाब नाहे थींदो, उन जो उहो ई मतिलबु आहे। ऐं हक़ीक़त में इब्लीस खे पंहिंजे औलाद समेत क़ैद कयो वेंदो आहे। हिन महीने में जेको बि को गुनाह कंदो आहे उहो पंहिंजे नफ़्स अमारा जी शरारत सबबु कंदो आहे, न को शैतान जे घर ॻाल्हाइण सां। मिठा मिठा इस्लामी भाइरो, बहरहाल आम मुशाहिदो उहो ई आहे त रमज़ान मुबारक में असां जूं मस्जिदूं गैर रमज़ान जे मुक़ाबले में वधीक आबाद थी वेंदियूं आहिनि, नेकियूं करण में आसानी रहंदी आहे, ऐं एतिरो ज़रूरु आहे त रमज़ान जे महीने में गुनाहनि जो सिलसिलो कुझु न कुझु घटि थी वेंदो आहे। रमज़ान मुबारक जी मोकिलाणी थींदे ई शैतान आज़ादु थी वेंदो आहे ऐं गुनाहनि जो ज़ोर ख़ूब वधी वेंदो आहे, ऐं ईद जे ॾींहं त एतिरे क़दुरु गुनाहनि जी कसरत थी वेंदी आहे जो उहे सिनेमा घर जेके शायदि सॼे साल में कॾहिं बि न भरिजंदा हुजनि, उन्हनि ते बि हाउसफुल जो बोर्ड लॻी वेंदो आहे। पूरे साल में जिन तमाशनि जा मेला न लॻंदा हुआ उहे बि ईद जे ॾींहुं ज़रूरु लॻी वेंदा आहिनि। ॼण ईअं मालूम थी वेंदो आहे त हिकु महीने जे क़ैद जे सबबु शैतान वधीक मछरजी चुको आहे, ऐं रमज़ान जे महीने जी सॼी कसर हू ईद जे ॾींहुं ई कढणु चाहे थो। सभई तफ़रीह गाहूं बेपर्दा औरतनि ऐं मर्दनि सां भरिजी वेंदियूं आहिनि। सभिनी ड्रामा गाहनि में वॾी रश लॻल हूंदी आहे, बल्कि ईद जे लाइ नयूं फिल्मूं ऐं जदीद ड्रामा लॻाया वेंदा आहिनि। शैतान जे हथां लातहदाद मुसलमान रांदीका बणिजी वेंदा आहिनि, पर कई ख़ुश नसीब मुसलमान अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके अल्लाह अज़्ज़ व जल जी यादि खां लापरवाही न आहिनि कंदा ऐं शैतान जे फ़रेब खां महफ़ूज़ रहंदा आहिनि। बुखारा में हिकु मजूसी बाह जो पुजारी रहंदो हो। हिकु भेरे रमज़ान शरीफ़ में हू पंहिंजे पुट सां गॾु मुसलमाननि जी बाज़ार मां गुज़री रहियो हो। उन जे पुट का शइ सरेआम खाइणु शुरू कई। मजूसी जॾहिं हीउ ॾिठो त पंहिंजे पुट खे हिकु चमाट वाहे कढियाईं ऐं ख़ूब छिड़ब ॾेई चयाईं, तोखे रमज़ान मुबारक जे महीने में मुसलमाननि जी बाज़ार में खाईंदे शर्म नथो अचे? छोकिरे वाणियो, बाबा साईं, अव्हां बि त रमज़ान शरीफ़ में खाईंदा आहियो। वालिद चयो, मां पंहिंजे घर में लिकी करे खाईंदो आहियां, मुसलमाननि जे साम्हूं न आहियां खाईंदो, ऐं हिन मुबारक महीने जी बेहुरमती न आहियां कंदो। कुझु अरसे खां पोइ उन शख़्स जो इंतकाल थी वियो। कंहिं ख़्वाब में उनखे जन्नत में घुमंदे ॾिठो त हैरत मां पुछियाईंसि, तूं त मजूसी हुअईं, जन्नत में कीअं अची वईं? चवणु लॻो, वाक़ई आऊं मजूसी हुयसि, पर जॾहिं मौत जो वक़्तु वेझो आयो त अल्लाह अज़्ज़ व जल रमज़ान जे एतिराम जे बरकत सां मूंखे ईमान जी दौलत सां ऐं मरण खां बाद जन्नत सां सरफराज़ फरमायो। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।